अस्सलाम वालेकुम व्यूअर, ता सभिन के भली कार लाइफ स्टाइल सीजन 2 में अज ईद जो टियों ॾींहुं है। मां उम्मीद तो कयां त तव्हां तमामु घणो गोश्त खाधो हूंदो ऐं तमामु घणो गोश्त विरायो हूंदो। व्यूअर तव्हां त असांजा ॿ प्रोग्राम ॾिठा जंहिंमें तमामु बहितरीन गेस्ट असांजा मौजूदु हुआ। कंहिं तारुफ़ जा मोहताज कोन हुआ। अली गुल महाराज, सोराब सुमरो, तुफेल संजरानी, सेरिश भुट्टो। जी व्यूअर्स अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। कीअं आहियो तव्हां? सभु ठीकु ठाक आहियो? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि घर वारनि सां हूंदो, जिते बि जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं ईद जो अॼु टियों ॾिहाड़ो आहे। तव्हां सभिनीनि खे इलाही सारो मुबारक हुजे ऐं उम्मीद आहे त अॼु टियों ॾिहाड़ो जीअं तव्हांजो ईद जो पहिरियों ॾींहुं, ॿियों ॾींहुं ऐं अॼु टियों ॾींहुं आहे फाइनली, त उहो ॾींहुं बि भरपूर तरीक़े सां तव्हां मल्हाए रहिया हूंदो पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजी फैमिली वारनि सां गॾु। ऐं अॼु टे ॾींहुं बि असां तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। ऐं अॼु जीअं असां कोशिशि कई त ईद जे पहिरें ऐं ॿिए ॾींहं ते तव्हांखे एंटरटेन कयूं, इंजॉय करायूं, उहे गेस्ट पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं जंहिंसां तव्हां इलाही एंटरटेन थियो। त अॼु बि उहो ई ॾींहुं आहे। अॼु बि असां जेको आहे तमामु सुठा महिमान पंहिंजे प्रोग्राम में घुराया आहिनि। ज़फ़र मोस्ट सीनियर जी तमामु घणो कमु कयो उन्हनि खे। स्टेज जी दुनिया जा बादशाह आहिनि ऐं इवेंट जे शोज़ थींदा आहिनि उन्हनि जा बादशाह आहिनि ऐं एक्टिंग त नो डाउट। ईद जो टियों ॾिहाड़ो तव्हांखे बि खोड़ सारो मुबारक हुजे। माशाल्लाह तमामु सुठा पिया लॻो तव्हां। मां कॾहिं नीलम गुरु न कयो, पर तव्हां कंहिंजे कम में कारा कपिड़ा पाता? ईद जे टे ॾींहं मूंखे तव्हांखे ख़बर आहे त पहिरियों मां हिकिड़ो ड्रेस पातो हो रेड कलर जो, पर वरी मां चेंज कयो, वरी मां ब्लैक पातो। अच्छा, सो स्वीट, तमामु सुठी बि लॻो। मुंहिंजी तरफ़ां ऐं व्यूअर जी तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक। ख़ैर मुबारक तव्हांखे बि ईद जो। व्यूअर मां इहो चवंदुसि तव्हांखे त जेके असांजा गेस्ट आहिनि, जी बिल्कुलु, हाणे उहे माशाल्लाह तमामु बहितरीन गेस्ट आहिनि। मां इहो चवंदुसि त राइटर बि, डायरेक्टर बि, एक्टर बि आहिनि। बिल्कुलु दुनिया जो को कमु न आहे जेको उन्हनि छॾियो हुजे शोबीज़ जे हवाले सां। तव्हां छा थी चओ? एक्ज़ैक्टली इहो ई आहे। ऐं जॾहिं उहे हिते प्रोग्राम में ईंदा, सभिनीनि खां पहिरियां जेका उन्हनि ॿिन्हिनि आर्टिस्टनि जेका पंहिंजो स्टार्ट वरितो उहो PTV तां वरितो। ऐं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त जंहिंजो बेसिक ऐं जंहिंजो स्टार्ट ई PTV तां आहे, त उहे छा आर्टिस्ट हूंदा या छा डायरेक्टर्स हूंदा, छा राइटर्स हूंदा। त तमामु बहितरीन शख़्सियतूं अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसंदव त सुञाणे वेंदव। ऐं माशाल्लाह तमामु घणा वेल एजुकेटेड पर्सन्स असां सां गॾु मौजूदु आहिनि। त अॼु असां उन्हनि सां थोरो ॻाल्हायूं। उस्तादनि में शुमार थींदो उन्हनि जो। ऐं मां इहो चवंदुसि त मुंहिंजा त ॿई उस्ताद आहिनि। जी बिल्कुलु, छो त मां नंढे हूंदनि खे उन्हनि खां ॾिसंदो अचां। मूंखे त किथे तव्हां नंढे हूंदे न ॾिठो आहे। न तव्हांखे मां हीअं ॾिठो, तव्हां शायदि मूंखे नंढे हूंदे ॾिठो हुजे। पर मां इहो चवंदुसि त उहे मुंहिंजा उस्ताद आहिनि। उन्हनि मूंखे तमामु घणो कमु सेखारियो। ऐं अॼु मां अगरि हिन पोज़ीशन ते हिन सिंध TV जे प्लेटफॉर्म ते आहियां, पंहिंजे उन उस्तादनि जी दुआउनि सां आहियां। नो डाउट टाइम खुटाईंदासीं ऐं उन्हनि खे घुराईंदासीं। बिल्कुलु। सभिनीनि खां पहिरियां असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम कंदासीं असलम भुट्टो साहब खे। सो प्लीज वेलकम टू द शो। एंड रऊफ कंदर साहब ऑन योर दादा। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक। ईद मुबारक, ईद मुबारक, ईद मुबारक, खैर मुबारक। तव्हांखे बि ईद जो खोड़ खैर मुबारक। कीअं आहियो तव्हां? ॿई ठीकु ठाक आहियो? अल्लाह साईं जो करम आहे ऐं ईद जो टियों ॾींहुं आहे। सो इन ईद जे टे ॾींहं ते तव्हां ॿिन्ही खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। खैर मुबारक, खैर मुबारक। ऐं मुंहिंजे तरफ़ां बि कापी टुआल। कॉपी पेस्ट थी वियो तव्हां। अच्छा, माशाल्लाह ईद जो टियों ॾींहुं आहे। ऐं मां इहो चवंदुसि त ॿ ॾींहं तव्हांजा कीअं गुज़रिया ऐं छा तव्हां कुर्बानी कई या पाण कुझु जानवर? ॿई ॾींहं असल में ॿई ॾींहं गोश्त विराईंदे ऐं गोश्त वठंदे गुज़ारियो। वाह वाह, बिल्कुलु बिल्कुलु। केतिरो तव्हां विरायो? असलम भुट्टो तो बाबा दर तां पाजे तां उथे ई न पियो। छो? जी छा आहे चई बार बार बेल थी वॼे यार, वठणो थो पए गोश्त भई। न मां ॿाहिरि तख़्ती बि हणी छॾी। अच्छा, त मुंहिंजी गैर मौजूदगी में भरिसां वरी हिकिड़ो बॉक्स पियो। इहो इन हा सही आहे। इहो बि सुठो आसान तरीक़ो आहे। अच्छा, त तव्हां गोश्त जमा कयो, तव्हां छा कयो? मां हिननि खे ॾियण वियुसि तॾहिं ॾिठो हुउमि त दरवाज़े ते वेठो ॿार। अच्छा, तव्हां विरायो ऐं हिननि जमा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। चलो माशाल्लाह, तमामु घणी ख़ुशी थी, तमामु सुठो पियो लॻे अॼु तव्हां ॿिन्हिनि खे पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू वेरी मच। ऐं ॿई लेजेंड एक्टर आहिनि ऐं तमामु घणो हिननि कमु कयो आहे। ऐं अॼु ईद जो ॾियारो आहे, कम जे हवाले सां तव्हां बेशुमार इंटरव्यू ॾिना हूंदा। ऐं असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट आहे मस्ती मज़ाक। माइंड न कजो, छो त मां तव्हां खां थोरो नंढो आहियां, तव्हां मूंखां थोरा वॾा आहियो।
हिकिड़ी न न जी, न मां हिकिड़ी करेक्शन कंदो हा हा बिल्कुलु त मां वधि में वधि हिन खां 5 साल जेका वॾो हूंदुमि बि वरी छा बिल्कुलु तूं हिन खां 5 साल वॾो आहीं ऐं मां हिन खे नंढे हूंदे ख़ुदि ॾिसां पियो आए पोइ तव्हां सर केतिरा हिननि खां नंढा आहियो इहो न थोरो पोइ जॾहिं हे तोखे नंढे हूंदे ॾिसंदो त अचे त पोइ फ़र्क़ु ई न आहे न ओ मुंहिंजा बाबा चवण जो मक़सदु आहे त मां हिन खे हिन जे नंढे हूंदे ख़ुदि ॾिसां पियो वाह। जॾहिं नंढड़ो हुयो बिल्कुलु ऐं पीटीवी जो ड्रामो हुयो सवाल। जंहिंमें रोडियो जी, करेक्टर जी, कयो जी, तो जी, ऐं उन ज़माने खां ॾिसो माना ही नंढो हुयो उन मां वॾो ज़माने हुयुसि में उन ज़माने में तव्हां केतिरा वॾा हूंदा ही तक़रीबन उन ज़माने में 12-13 सालनि जो हुयो सर 8-9 कयो न थोरा। सर मूंखे यादि आहे पूरो तव्हां तव्हां न यादि छॾियो 12-13 साल तव्हां हुयो जी, जी। हिन जी उमिरि घणी हूंदी वधि में वधि 20 साल 21 साल ओॾी महिल त छोकिरा हुआ ई वधि में वधि 20 साल 21 साल त फ़र्क़ु केतिरो रहियो 6-7 साल जो वाह ऐं तव्हांजो चहिरो ओॾी महिल जेको आहे शाहरुख खान साहब सां मिलंदो हो यकीन कयो अॼु अगरि शाहरुख खान ॾिसे पंहिंजे पाण खे तव्हांजा बैक ड्रामा खणी ॾिसजनि त तव्हां शाहरुख खान हुआ हालांकि तव्हां शाहरुख खान जी न का फिल्म हुई न को ड्रामो न को कुझु बि कोन हो पर तव्हांजो हेयर स्टाइल तव्हांजो ॾिसणु सेम टू सेम असल में शाहरुख हिन जी कॉपी कई ही कंदो अमिताभ बच्चन जी copy। न पर हिकिड़ी ॻाल्हि आहे मां कॾहिं गुरूर कोन कयो आहे। बिल्कुलु गुरूर करण बि न खपे ऐं तव्हां थी वियो एजिस जो सॼो डिफरेंस थी वियो जी जी थी वियो चलो इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा त हाणे ईद ते असां ॻाल्हाईंदासीं ईद तमामु सुठो ॾियारो आहे इहो ऐं अॼु टियों ॾींहुं आहे तव्हां असां सभिनीनि सां गॾु आहियो ॿ ॾींहं तव्हांजा ऑब्वियसली फैमिली सां गॾु ई गुज़रिया हूंदा फैमिली जो अचणु वञणु थियो हूंदो अॼु तव्हां वरी इहे टाइम कढी असां वटि हिते आया आहियो नीलम हीअ बि असांजी फैमिली आहे जेके असांखे हिन कैमरे जे थ्रू असांखे ॾिसनि था पिया हा। इहा बि असांजी फैमिली आहे ऐं गुज़िरियल तक़रीबन 35 सालनि खां वठी करे हीअ असांजी फैमिली आहे बिल्कुलु। भले सिंधी मीडिया बाद में आई आहे हा। पर असां हिननि जो तालुक़ु पुराणो आहे कैमरा सां असांजो तालुक़ु पुराणो हा त कैमरे जे पोयां बि जेके असांखे ॾिसनि था वेठा बिल्कुलु, बिल्कुलु। ज़ाहिर आहे उन्हनि सां हिकिड़ो तालुक़ु आहे अलाह साईं हयाती ॾे उन्हनि खे सिहत ॾे सभिनी खे पुराणा झूना माण्हू हाणे बि वेठा आहिनि ऐं जेकॾहिं ईअं न हुजे हा असांखे ॾिसण वारा न हुजनि हा त अॼु भला ईद जे 3 ॾींहं ते असां 2 पोड़ा माण्हू अचे मथे वारा छो अचूं हा हिते वाह वाह मतिलबु त तव्हां पोड़ा त ज़रूरु आहियो पर लेजेंड एक्टर आहियो ऐं व्यूअर्स तव्हांखे पसंदि थी कनि मोहबत आहे इहा तव्हांजी ऐं उन्हनि ॾिसण वारनि जी जेके असांखे पसंदि कनि था पिया अलाह साईं उन्हनि सभिनी खे ख़ुशि रखे बाक़ी रही ॻाल्हि लीजेंड वारी ॻाल्हि लीजेंड कुझु ॿियो आहे असां उन्हनि जे सर असाला त तव्हां उहे आहियो न हा असाला त उहे, असां ॿार आहियूं। असां उन्हनि जे जुतीअ जी खाक बराबरि पिना आहियूं उहो तमामु वाह वॾा वाह असां उन्हनि इहे खे वॾा लफ़्ज़ हूंदा आहिनि वॾे एक्टर लाइ हा जेको वॾो एक्टर हूंदो आहे उहो पाण इहे लफ़्ज़ चवंदो आहे बिल्कुलु, बिल्कुलु, न त हर कोई न अॼुकल्ह जा जेके एक्टर आहिनि तव्हांखे ख़बर आहे फौरन 2 गाना कयो चई त मां स्टार आहियां हा हालांकि ईअं न आहे न स्टार आहिनि उहे अलाह सर साईं 40 सालनि खां पोइ मूंखे ख़बर पई त मां स्टार आहियां मूंखे त इहा बि लॻी ॻाल्हि हा न तव्हांखे 40 सालनि खां पोइ इहा ख़बर पई हूंदी या पाण खे महसूसु कयो त हाणे मां कदरे बहितर को कमु कयां थो जी, पियो स्टार त तव्हां उन ॾींहुं थी विया जॾहिं तव्हांखे कंहिं हिकु माण्हू बि पसंदि कयो हूंदो वाह 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 जी असलम साहब सर मां रोज़ साहब जी हिननि ॻाल्हियुनि सां सहमत आहियां जी जी ऐं तव्हां हमेशह जॾहिं बि रेफरेंस ॾियो त 40 साल जो न ॾियो 50 साल जो ॾियो कोशिशि कयो त व्यूअर खे सही हिकिड़ी तव्हां ॻाल्हि डिलीवर कयो न त उहा छा उन सां छा थींदो जो फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर आहे जी जीअं तव्हां मुंहिंजे पापा जा दोस्त हुआ ऐं तव्हांजो साहबज़ादो फ़ारूक भुट्टो माय बेस्ट फ्रेंड हा। उहो मुंहिंजो दोस्त आहे हाणे तव्हां हिते अंदाज़ो हणी छॾियो मां तव्हांजे पुट जे बराबरि थियो त ईअं आहे न आहे न उहो त सही आहे पर मुंहिंजो पुटु नंढो आहे तव्हां वॾा आहियो इहो बि थी सघे थो माशाल्लाह ॾाढो सुठो बि लॻे तव्हां सां कचहरी करे अच्छा इहो ॿुधायो तव्हां मुस्कुराईंदा छा किस्तुनि ते या केॾी केॾी महिल खिल अची वेंदी आहे तव्हांखे मूंखे जॾहिं तव्हां अहिड़ी ॻाल्हि कंदव त खिल ईंदी न कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई जो तव्हां खिलो छुरी खणी अचूं हा उहो ई अॼु कुझु कर हा छुरी खणी अचूं या छा चवंदा आहिनि हुनखे बुगदो खणी अचूं कट पियो आहे कहिड़ो गेटअप पसंदि ईंदो तव्हांखे तव्हां खिल छा न असल में जॾहिं बि तव्हां सच ॻाल्हाईंदो न त मूंखे खिल ईंदी सच ॻाल्हि तव्हांखे खिल ईंदी ॾिसो सच हूंदो आहे कड़ो इहा ॻाल्हि तव्हांखे ख़बर आहे सच ॻाल्हाइण सां हा पर मूंखे सच ॻाल्हाइण सां वरी खिल ईंदी आहे तूं सच ॻाल्हाईंदी न त मां इंजॉय कंदुसि ऐं कूड़ ॻाल्हाईंदो त हुननि जो मूड ऑफ रहंदो हलो सच था ॻाल्हायूं तव्हांजी शादी कहिड़ी तारीख़ ते थी मुंहिंजी शादी तॾहिं जॾहिं वॾो वॾो मींहुं पियो हुयो तारीख़ अच्छा जॾहिं हुई कोन तारीख़ूं हुयूं कोन तॾहिं तव्हां हमेशह ईअं यादि कंदा वॾो वॾो पियो हुयो सर इहो ॾिसो अज़ीम रिश्तो हूंदो आहे उहा ॾींहुं उहा राति उहा अहिड़ी बरकत वारी राति हुजे केरु नथो विसारे सघे मां त इहो मुंहिंजी ख़ाली अप्रैल जो महीनो आहे
अच्छा अप्रैल अप्रैल जो अप्रैल महीनो। फूल थियो तव्हां सां अप्रैल जो महीनो आहे 13 ऐं 14 अप्रैल हूंदी 13 या 14 अच्छा सालगिरह वग़ैरह कान कई अथव कॾहिं शादी जी कई हूंदी पर लेकिन कई हूंदी, जेको यादि इन जो मतिलबु इहो थियो त जंहिंखे ख़ुशी थी हूंदी हुन कई हूंदी हा माना भाभीअ ई सभु कुझु कयो हूंदो इहो तव्हां सालगिरह जी खुशी कान थी आहे न अरेंजमेंट त जेको आहे सो ॿार कंदा आहिनि मतिलबु गॾिजी कबो आहे जी जी 13 या 14 आहे अच्छा माशाल्लाह तव्हांखे केतिरी औलाद आहे सर 6 ॿार 6 ॿारनि पहिरियों ॿार कहिड़ी तारीख़ ते पैदा थियो एतिरो मूंखे यादि न आहे मां सर डायरी वाई लिसन टू मी व्हाट अबाउट यू मां विया वञा सच्ची यादि कोन हूंदो मां तव्हांखे असल में मां डायरी कोन खणी आयो आहियां न मां तोखे पेजिस और ये थींदो आहे डायरी में ही सब कुछ लिखबो आहे शादी जी डेट ॿारनि जी डेट सभिनीनि जी उहो मतिलबु जहाँ सॼी ज़िंदगी यादि रखणो आहे न त डायरी में लिखी बर्थ छॾियो सर्टिफिकेट त तव्हां ई ठाराया हूंदा न ॿारनि जे साथ हा पर मां उहो घर खणी कोन घुमंदो आहियां न पर याददाश्त त तव्हांजी माशाल्लाह बहितरीन डायरेक्टर आहियो बहितरीन राइटर आहियो बहितरीन एक्टर आहियो असल में थियो ईअं पंहिंजो ज़फ़र जी सर त दुनिया जा झमेला एतिरा वधी विया साईं जन जा जो नंढा नंढा झमेला जेके आहिनि से साईं को सभु विसरी विया विसरी विया। अच्छा अच्छा माशाल्लाह अच्छा हाणे ये सेम क्वेश्चन असां तव्हां खां कंदासीं त तव्हांखे केतिरो टाइम थियो जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो क़दम खयो शादी वारो हुनखे केतिरो टाइम थी वियो सची ॻाल्हि इहा ई आहे त क़दम मूं कोन कयो घर वारनि Family घर वारनि कयो ऐं मूंखे ही खणी चए न चए पर मूंखे ॿुधायो हुयो जी जी त हाणे तुंहिंजी शादी करायूं था पिया वाह। तूं फज़ीलत में अची वञ इंसान थी वञ जी सो बसि मां चयोमांसि पोइ भला कहिड़ी तारीख़ ते मूंखे अचिणो आहे अचिणो न आहे हाणे घर खां ॿाहिरि निकिरणो न आहे वाह वाह मायूं में वेठा हो तव्हां बसि मूंखे चयूं ईअं ख़बर ई हुननि खे त हाणे यूनिवर्सिटी में छोकिरो पढ़े थो पियो वरी इहो वेंदो कंहिं चकर में त वरी मोटंदो कोन त चयूं फ़िलहालु तूं घर हुज अच्छा वाह वाह So- शादी तारीख़ तव्हांखे बि न यादि न अल्हम्दुलिल्लाह यार वॼाए छॾी Sir, date- 12 ईंदे खां मूंखे घर बि वञिणो आहे भाउ उहो ई पिया पुछूं हा हा 18 जनवरी बाबा 18 जनवरी वाह माशाल्लाह, वाह वाह ऐं 1999 खां परे जी बि ॻोल्हि कोन्हे कल्ह टेवीह जी ॻाल्हि आहे कल्ह ई ॻाल्हि आहे इहा कल्ह ई ॻाल्हि आहे हूअं तॾहिं छा अच्छा माशाल्लाह तव्हां सर कॉलेज में पढ़िया हूंदव तव्हां कॉलेज में पढ़िया आहियो कॉलेज में पढ़ियासीं यूनिवर्सिटी में पढ़ियासीं मां सिंध यूनिवर्सिटी मां MSc कई केमिस्ट्री में माशाल्लाह 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 सर मां तव्हां मां सोशियोलॉजी में MA कई वाह वाह हाणे इहो छा ॿुधाए माशाल्लाह इहो बि हिकिड़ो उन्हनि जो इहो हुयो सब्जेक्ट हुयो अच्छा, subject ठीकु आहे आहे। इहे सॼा सब्जेक्ट्स आहिनि जंहिंमें उन्हनि सोशियोलॉजी माशाल्लाह- सब्जेक्ट जी जी आई लाइक इट सर मां इहो बि पुछणु चाहियां त कॉलेज जे दौर में तव्हांखे कंहिंसां मोहबत थी हूंदो आहे न माशाल्लाह हू त स्मार्ट स्कूल लाइफ में ई थी वेंदी आहे न कॉलेज जे दौर में स्कूल लाइ तो वो मजाक मस्करी होंदी है लव मोहब्बत असल में कॉलेज जे दौर में थी न कॉलेज दौर में कोन थी कान थी अच्छा इन खां मथे वारे दौर में थी यूनिवर्सिटी दौर में हा। पर हाणे जी ॻाल्हि कयूं त स्कूल जे हुन लाइफ में जेके न माण्हू हो था थी वञनि पाणत में जेके को एजुकेशन स्कूल आहिनि त पहिरियां जे दौर में त वाकई यूनिवर्सिटी जॾहिं माण्हू क्रॉस कंदा हुआ तॾहिं वञी AC ऑन थींदा हुया पर हाणे स्कूल्स में ई शुरू तव्हांजो था सीन थियनि। कॾहिं ऑन थियो मां अर्ज़ु कयो न त इहे जेके बि शयूं आहिनि इहे बाद में थियूं अच्छा शादी खां पोइ थी हुई न न यूनिवर्सिटी में थियूं इहे यूनिवर्सिटी जे दौर जी शादी ओॾी महिल कान थी हुई इहे तव्हांजी? यूनिवर्सिटी जे दौर जा हिकिड़ा गोल्डन हिट्स हूंदा हाय आहिनि हाय हाय जेके ज़िंदगी में ईअं ओचितो ईंदा आहिनि मिलंदा आहिनि ऐं वरी अलॻि थी वेंदा अलॻि थी वेंदा वाह आहिनि वाह एग्जैक्टली यादगार लम्हा हूंदा आहिनि जी। जेके विसारण सां विसारे नथो सघे माण्हू जी हा जी आहे सर ईअं बिल्कुलु ईअं आहे सर तव्हां खां बि सवाल है मां त हिन सुवाल में हिन जे जवाब में गुम आहियां वाह अच्छा यार ही माण्हू छो नथो सच करे ॻाल्हाए सच ॻाल्हाईंदा त सर खिलंदा अञा ताईं खिलिया कोन आहिनि। तव्हां पास है जॾहिं तव्हां सच ॻाल्हाईंदा त असल में खिलंदा न मां चयो त मां सच ॿुधंदो आहियां त खिलंदो आहियां अच्छा चवंदा आहियो त खिलंदा न आहियो वाह सच सच त मां ॻाल्हायां पियो न त मां वाह। खिलां छो वाह वाह सही मां आहे। तुंहिंजे वाता सच ॿुधणु चाहींदुसि ऐं खिलण चाहींदुसि ऐं खिलण ते मजबूर थी अच्छा तव्हां छो हिननि जे सवाल में उलझल आहियो मां इहो पहिरियों माण्हू थो ॾिसां जेको चए थो त को सच मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाईंदो आहे त मूंखे यादि थो अचे PTV जो ड्रामो गामो सचार जी गामो सचार हा ज़बरदस्त उन में ईअं हूंदो हो त को ॿियो माण्हू जेका ॻाल्हि कंदो हो न त हुनखे ख़बर पइजी वेंदी गामो सचार खे त कूड़ थो ॻाल्हाए पोइ अच्छा। उन करे हुन ते खिलंदो हो पोइ हुनखे वरी आङूठो ॿधल हूंदो त भाई हाणे इहो आङूठो थो ॻाल्हाए पियो त इन करे हिन खे ॿधो ऐं उन खां पोइ वरी जेको आहे सो उहो जेके ॿुधाईंदो पेशन गोइयूं कंदो माना जेको मरूम हूंदो सच यूसुफ अली जो कैरेक्टर हो। हा जी, जी। त उहो मूंखे हाणे हे अजीब माण्हू थो लॻे पियो त जेको आहे सच ते अच्छा। माण्हू खिलाईंदी आहे गामो सचार में मरहूम मोहम्मद यूसुफ जी ऐं हिकिड़ो मां हुयुसि बिल्कुलु तव्हां हुआ जंहिंमें मुंहिंजो नालो जमाल हुयो बिल्कुलु ऐं हू ॻोठाणो हुयो मां शहर में रहंदो बिल्कुलु तव्हां ॾे ईंदो आहे हू ईंदो आहे मां हुनजो सोट हुयुसि पोइ जेको बाद में हुनखे ॻोठां वठी करे शहर ईंदा आहियो जी ऐं शहरी थो ठाहे बिल्कुलु
उन में छा हूंदो आहे जो हू हमेशह ॻोठाणो आहे न त हुनखे कूड़ जी ख़बर न आहे अच्छा कूड़ कीअं ॻाल्हाइजे उहो जेका बि ॻाल्हाए मुंहं ते चई ॾींदो वाह त मुंहं ते चई ॾियण वारो सच जेको आहे उहो हमेशह ॾाढो सुरीलो ऐं सुठो हूंदो आहे बिल्कुलु सही आहे जो बजाए तव्हां रुमाल में वेड़े हणो कंहिंखे वाह ठीक है, वाह तव्हांजी इन ॻाल्हि खे असां हितां ई कंटिन्यू कंदासीं पर प्रोग्राम में टाइम थी वियो आहे फ़िलहाल शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटो था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइफ स्टार सीज़न 2 ईद मुबारक वेलकम बैक भलीकार ईद मुबारक व्यूअर्स असांजे तमामु ख़ूबसूरत महिमान वेठा आहिनि मोस्ट सीनियर महिमान वेठा आहिनि ऐं असां हिननि सां मश्करी मज़ाक कयूं पिया छो त हीअ असांजा उस्ताद आहिनि असांजा पंहिंजा आहिनि ऐं तव्हां बि जेको माइंड न कजो हीअ त हूअं ई माइंड कोन कंदा न नीलम हा हिकिड़ो सवाल आहे हिननि खां जी पुछो तव्हां ॿिन्हिनि मां वॾो केरु आहे अब हिकिड़ो अॼु इहा कैमरा ते जेको आहे न ॻाल्हि डिसाइड थींदी शनाख्ती कार्ड कढ अच्छा ॿुधो मां शनाख्ती कार्ड बि कढां थो लेकिन मां हिकिड़ी वज़ाहत कंदो हलां जेका शायदि तव्हांखे बि ख़बर न हुजे ऐं व्यूअर्स खे बि ख़बर न हुजे जी जी अच्छा हिन जो पीउ जेको आहे गवर्नमेंट जो मुलाज़िम हो जी जी जंहिंखे इहा ख़बर हुई त मुंहिंजे ॿार जी उमिरि मां जेकॾहिं सही लिखाई त हिन खे यानी नौकिरी वारे दौर में थोरी परेशानी थींदी जी जी त हिन पंहिंजे ॿार जी उमिरि यानी हिन जी पंहिंजी ॿार जी उमिरि खां 5 साल घटि करे लिखाई हाणे हिन जेका उमिरि लिखाई जेका वाले साहब जी त शान रिकॉर्ड में बि उहा हूंदी बिल्कुल अदा हिकिड़ो मिनट हिन जे अपॉइंटमेंट लेटर में हिननि जो बि केस ख़तम है हिननि जे अपॉइंटमेंट लेटर में बि उहा हूंदी जी त पोइ विढ़ण छा जो जॾहिं मां चवां त मूंखां वॾो आहे त वॾो आहे न जी सर हाणे तव्हांजी वारी आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि जो मूंखे जी जवाबु जी ॾियो सभु शयूं ठीकु आहे मुंहिंजो अबो सियाणो बि हुयो सभु कुझु कमु कयईं तूं मैट्रिक कहिड़े साल में कई आहे हाय 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 ॿुध हुनजी शादी जी तारीख़ यादि कान्हे सर तव्हां मैट्रिक जी ॻाल्हि कयो साईं हिन मैट्रिक कई आहे जॾहिं मां ॼाऊं आहे 67 ऐं मां कई आहे 80 में यार काॾे 80 काॾे 67 अस्तगफुरुल्लाह मां 81 में कई आहे वाह सर हाणे ॿुधायो भले मां हिन जी ॻाल्हि मञा थो हे जॾो हूंदो असल में जी 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 ॾिस न पंहिंजी उमिरि खे लिकाइण जे लाइ माण्हू खां लाफ्टर माण्हू कीअं थो वठे ॾिसो यार लाफ्टर जी ॻाल्हि न आहे असल में मोटो तव्हां ॻाल्हि मञो न इन ॻाल्हि खे तव्हां ठीकु आहे त तव्हां जेकॾहिं बि सभु ॿ साल वॾा बि आहियो त तव्हां इज़त जे लाइक़ु आहियो असां तव्हांजी इज़त था कयूं अदा हे हो किसो थी भाऊ हिकिड़ी respect हिकिड़े आहे। कुए जी ऐं हाथीअ जी पाण में हुई दोस्ती जी सो हिकिड़े ॾींहुं जेको आहे कुए वॾो ईअं धमान करे अची करे जेको आहे सो हुन खां पुछियो अची हाथीअ खां चयो यार ॻाल्हि दोस्ती आहे पंहिंजी पर अॼु ईंदे हिक ॿिए सां कुझु हाल वाल पंहिंजा ज़ाती त वरिता ई न अच्छा। आहिनि हाथी चयोसि पुछंदा चयो त मूंखे इहो ॿुधायो तुंहिंजी उमिरि केतिरी आहे अच्छा। हाथी चयोसि 6 महीना हा त कुए हाथी वरी कुए खां पुछियो चयो हाणे तुंहिंजी उमिरि केतिरी आहे हाणे कुए जी हुई साल अच्छा त हुनखे त चई यार आहे मुंहिंजी बि 6 महीना खनि पर मां घणो बीमार रहियो आहियां सो हिन जो मसइलो आहे हू ऐं हाणे बकरा ई त गुज़री आहे हा यार मूंखे वॾो तजुर्बो थियो अच्छा उहो इहो त असांजे सिंध में ई खोड़ सातरी जेको आहे जिन्सूं आहिनि बकरनि जूं जी 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 के टापू आहिनि के कहिड़ा आहिनि के कहिड़ा आहिनि उन्हनि जा वरी कद बुत हर शइ अलॻि अलॻि बिल्कुलु। उन्हनि खां पुछबो न मालिकनि खां भाई बिड़ांदो आहे या हा, इहो त पुछणु फर्ज़ु आहे। त उहो चवंदा आहिनि 2 दंदनि वारो यार हेतिरो वारो बि बकर जेको आहे 2 दंदनि वारो हेॾो बकर बि जेको आहे 2 दंदनि वारो त मां चयो चकर छा आहे चयोसीं जिन्स जो फ़र्क़ु आहे पर जहिड़ी जिन्स हूंदी असां छा कयूं सर छा चयो हिननि इन मां साबित थियो त हे मूंखे वॾो आहे न हा, बिल्कुलु, तजुर्बो घणो आहे हिननि खे। कतन इन मां साबित थियो न हे वॾो आहे न जॾहिं जिन्स जो फ़र्क़ु थियो त वॾो थियो न हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियांसि हिकिड़ो जी, ॿियो जी, मिसाल हा, हा, बिल्कुलु। अंबनि जी सीज़न हले थी पई बल्कि हाणे ख़तमु थियण ते आहे जी जी हाणे तव्हां अंब वठणु वेंदो तव्हांखे उते मुख़्तलिफ़ क़िस्म जा नंढा वॾा उहो हिकिड़ो ख़ासि अनवर वटोला उहो हेतिरो आहे सफ़ा निकिरो आहे मिठो आहे बिल्कुलु, हाय, हाय। हलो मिठो हाय, आहे हाय। ठीकु आहे उन ई जॻह ते उहो सोनारो आहे हेॾो वॾो आहे हा सिंधड़ी ॿुधायो हा, सिंधड़ी अंब जो। माना उहो आहे पर सोनारो तव्हांखे वॾो हेॾो वॾो नज़र ईंदो बिल्कुलु। हिंदाणे जो आहे तक़रीबन त हाणे मूंखे ॿुधायो साॻी सीज़न में ॿई था थियनि उमिरि ॿिन्ही जी साॻी साइज़ जो फ़र्क़ु आहे सर तव्हां चओ सर तव्हां बि त काई मिसाल ॾियो न तव्हांखे बि काई मिसाल ॾियणु खपे मिसाल कहिड़ो ॾींदो हिन वटि मिसाल- आहे ई कुझु कोन्हे हिन जा मिसाल आहिनि झटका झटका
वाह, इंग्लिश में ॻाल्हायो सर, इंग्लिश में ॻाल्हायो। हिन जा मिसाल हिन जा मिसाल आहिनि ॼटका, जी जी ठीकु आहे न। हाणे ॼटके मिसाल ते मां हर भरो खिलाए तव्हांखे जेको आहे सो लाउटर वठां, तव्हां पंहिंजो इंग्लिश में कोई इंग्लिश में चओ, तव्हां इंग्लिश में ॿुधायो। तव्हां कोई इहा ॻाल्हि इंग्लिश में तव्हां हिननि सां कयो, ॾिसूं सर ख़बर पइजी वेंदी न न सर जी। हे बर्दाश्त ई कोन करे सघंदो। तव्हां थोरी इंग्लिश ॻाल्हायो प्लीज़, असां घणनि ॾींहंनि खां इंग्लिश ॻाल्हायूं ॿुधी। ही बर्दाश्त बर्दाश्त छा दा असांखे वरी पुछणो पवंदो त वाह इहा फ्रेंच मूंखे सम्झ में न ईंदी आहे। तव्हांजी सर मां इंग्लिश तां वाक़िफ़ आहियां, माशाल्लाह तव्हां सुठी ॻाल्हाईंदा आहियो। न ॻाल्हि इहा न आहे, ॻाल्हि इहा आहे त बर्दाश्त जी हिकिड़ी हद हूंदी आहे, जी 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 ठीकु आहे न। त साईं वटि वरी बर्दाश्त आहे ई कान, ॾिसण की चङो भलो अथव जी जी पर सही कोन सघंदो आहे। न मूंखे अॼु वरी हो सिंध टीवी वारो प्रोग्राम यादि थो अचे। कहिड़ो? कहिड़ो सर? हो जंहिंमें सिन्फ़ जो ज़िक्र थियो। सलाम सिंध, सलाम सिंध, बिल्कुलु बिल्कुलु। सो अॼु वरी तव्हां मूंखे माशाल्लाह हिते शो में बि असां सां गॾु ई आहियो, प्रोजेक्ट्स बि तव्हां इलाही गॾु कया हूंदा। प्रोजेक्ट ईअं आहे त कुझु प्रोजेक्ट्स में असलम भुटे जे डायरेक्शन में मूं कमु कयो आहे अच्छा। ऐं कुझु प्रोजेक्ट्स जेके मूं एज़ अ डायरेक्टर कया आहिनि उन में असलम भुटो एज़ अ आर्टिस्ट कमु कयो आहे। ऐं इन में को शक कोन्हे, सीरियस थो ॻाल्हि कयां हींअर। उहा सीरियस ॻाल्हि इहा ई आहे त असलम भुटो तमामु भलो एक्टर आहे। जेके न रियल थो ॿुधायां, मूंखे को माण्हू पुछे न त असलम भुटे खे तव्हां किथे कहिड़ी कैटेगरी में था रखो पिया, डायरेक्शन में या एक्टिंग में, त मां चवंदुसि त असलम भुटो एक्टर भलो आहे। चलो वाह। इहा सुठी ॻाल्हि आहे। आहे डायरेक्टर बि भलो, डायरेक्टर त मां चवंदो दी एंड आहे। न न बिल्कुलु आहे, मां एग्री, पर जेकॾहिं मूंखां तव्हां भेट कराईंदो वञी मूंखे चॉइस करणी पवंदी, माशाल्लाह नंढे हूंदे चॉइस त करणी पवंदी। त मूंखे हे बतौर एक्टर कमाल। मुंहिंजो हिकिड़ो ड्रामो प्राइवेट चैनल ते 1947 जी यकीन कयो ॾाढो ॾुखियो ड्रामो, बिल्कुलु। उन में हिकिड़ो एजेड माण्हू जंहिंजा ॿार जवान आहिनि ऐं उहो अॼु खां तक़रीबन कोई 18 साल त थी विया आहिनि लाज़मी तौर ते, बिल्कुलु। शुरूआती ज़माने जी ॻाल्हि आहे इहा। त ज़ाहिर आहे उन वक़्त में हिन जी उहा एज न हुई ऐं मूं हिन खां उन 18 साल अॻु में अॼु वारे दौर में जेको हींअर हिन जो दौरु आहे रिटायर्ड माण्हू वारो, जी जी इन दौर वारो मूं हुन खां कैरेक्टर करायो ऐं एॾो ॾुखियो कैरेक्टर हो, अकेले सिरो। हुन सां ॿी छोकिरी हुई गॾु, आर्टिस्ट नजमा काविश, माशाल्लाह, पर काफ़ी हिन सीन जेके आहिनि से अकेला हुजनि ऐं अकेला परफॉर्म करणु ॾाढा ॾुखिया कम। ऐं हिन वाकई जेको आहे सो ग्रेट परफॉर्मेंस। वेल वेल वेल। ज़बरदस्त माशाल्लाह, तमामु बहितरीनु। हाणे तव्हांजी वारी, बिल्कुलु सीरियसली माना ॿुधाइजो त तव्हांखे इहे एज़ अ डायरेक्टर, एज़ अ एक्टर या एज़ अ राइटर तव्हांखे पसंदि आहे? इन जो जवाब बि मां ॾींदुसि। पंहिंजो जवाब बि पाण। हा मूंखे ख़बर आहे न, मूंखे ख़बर आहे। सर प्लीज सर। न न मां ॿुधायांव थो न। ओके लाइक इट। ख़बर अथव छा चवंदो, मां त हिनखे संगत में खणंदो आहियां ऐं हिन जे ड्रामनि में बि बसि इन करे कमु कंदो आहे त संगत में बसि। ओके हे न मूंखे डायरेक्टर मञींदो न एक्टर मञींदो। वाह जी सर। न एक्चुअली चाहे जो हर माण्हूअ जी पंहिंजी हिकिड़ी लेवल हूंदी आहे, बिल्कुलु सर, पंहिंजी हिकिड़ी पोजीशन हूंदी आहे, बिल्कुलु सर, पंहिंजो हिकिड़ो स्टेटस हूंदो आहे, बिल्कुलु ठीकु आहे न। त राव साहब एज़ एन एक्टर जेको आहे हिकिड़ो इन जेको हिनखे जेको फ़ाइदो रहियो उहो हिन जी वॉइस क्वालिटी, बिल्कुलु नो डाउट। या वॉइस क्वालिटी कंहिं बि एक्टर जे लाइ हिकिड़ो ख़ज़ानो हूंदो आहे जेको जेकॾहिं उनखे उहो आहे त उहो बादशाह आहे ऐं उहो सुपर एक्टर आहे, जीअं मरहूम शफ़ीमंद शाह हुओ। त अहिड़े नमूने सां राव साहब जी जेका वॉइस क्वालिटी उहा हिन जी यानी इज़ाफ़ी इज़ाफ़ी सलाहियत रही आहे ऐं उन मां काफ़ी फ़ाइदो बि वरितो आहे माशाल्लाह। रेडियो पाकिस्तान ते तमामु ड्रामा त मां फ़ाइदो तोखे ख़बर अथई छा ॿुधाईंदो? जी जी फ़ाइदो इहो ॿुधाईंदो चए फ़ोन ते अक्सर जेको छोकिरियुनि खे इम्प्रेस करे वेंदो आहे, इहो मुंहिंजो फ़ाइदो ॿुधाईंदी। हा सर। हाणे मां जेको परेशान हुउमि त हे मुंहिंजी तारीफ़ थो करे या मुंहिंजी गिला थो करे, सो तारीफ़ कई त चुमी ठहे थी। असल में इहो हिन जो प्यार आहे, पर इहो ॿुधाइण बि लाज़मी आहे त हीअ सॼी ज़िंदगी नाकाम आशिक़ रहियो। उहो तॾहिं जॾहिं हे वरी मुंहिंजो फोटो साण खई घुमंदो, जंहिंसां ॻाल्हायो पई उहो हे अथव। जेतिरी मूंखे ख़बर आहे हिन जी फ़नी ज़िंदगीअ जी, जी जी फ़नी ज़िंदगीअ में जेतिरा बि इश्क कया इहे सभु नाकाम इश्क हुया ऐं इतफ़ाक़ अहिड़ो आहे त ड्रामे में बि जेके हिन अहिड़ा रोल कया जंहिंमें हीउ पंहिंजी हीरोइन खे न माणे सघियो, उन में बि हीउ जेको आहे नाकाम आशिक़ रहियो। दादा हुनजो सबबु तूं ई हुए न।
कुछ रखे न रखे माण्हू पैसा खीसे में रखंदा आहिनि, शनाख्ती कार्ड रखंदा आहिनि, हे मुंहिंजो फोटो रखंदो आहे, हर कंहिंखे ॿुधाईंदो आहे। उहो जंहिंसां ॻाल्हायो पिया न फोन ते, हे अथव तो चवंदी न साईं हे आहे। असल में मूंखे नाग खपाइणा न हुया जो मां तस्वीर रखां। ज़बरदस्त माशाल्लाह, तमामु सुठी केमिस्ट्री आहे तव्हां ॿिन्हिनि जी, तमामु सुठी दोस्ती आहे तव्हांजी। अॼुकल्ह जे दौर में एतिरी स्ट्रॉन्ग फ्रेंडशिप घटि हूंदी आहे ऐं तव्हांजी एॾी पुराणी दोस्ती आहे। ऐं अॼुकल्ह पुराणा थी आहियो उन हिसाब सां। यार के माण्हू ॾाढी हिकिड़ी भली ॻाल्हि चई, जी साईं। बचपन के दोस्त इन जेके नंढपण जा जेके दोस्त हूंदा आहिनि उहे पोड़ा त थी वेंदा आहिनि पर वॾा न थींदा आहिनि। वॾा न थींदा आहिनि। वाह वाह। उहे उअं ई ॿार रहंदा आहिनि, उहे ई शरारतूं कंदा आहिनि, उहे ई मुस्कुराईंदा मस्तियूं कंदा आहिनि, ॾुख गम पोइ ते विसारे ईंदा आहिनि। दादा भाई तव्हांखे दादा भाई चवंदा आहिनि? हा जानी मोहबतूं। असल ॻाल्हि इहा आहे त तव्हां ज़िंदा दिलि इंसान आहियो। मां जेको हींअर फील कयो, मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त मां पंहिंजे उस्तादनि खां इंटरव्यू वठां, मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे। न तव्हांखे अलाह साईं इज़त ॾिनी ऐं तव्हांखे मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। पूरी सिंध छा पूरे दुनिया में माण्हू वेठा आहिनि, सऊदी अरब आहे, दुबई आहे, माण्हू पसंदि कनि था। मां तव्हांजी मोहबत आहे पर मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे, छो त मां पंहिंजे उस्तादनि जो इंटरव्यू वठां ऐं मां इंटरव्यू कोन वठां, मां त ईअं तव्हां सां कचहरी पियो कयां। इंटरव्यू त ही बि वठे सर, मां त कचहरी पियो कयां। जीअं तव्हां माशाल्लाह स्पोर्ट में तमामु घणो इंजॉय कयो आहे, क्रिकेट थी वियो, फुटबॉल थी वियो, सर इहा फिटनेस तव्हांजी अञा ताईं बरक़रार आहे या छॾे ॾींदव? न एक्चुअली इन्हनि शयुनि खे यानी ऑर्गेनाइज़ करण जे लाइ थोरो वक़्तु खपंदो आहे। अच्छा। ऐं एज बि खपंदी आहे। बिल्कुलु। हाणे असांजी उहा एज न आहे, असां क्रिकेट बि खेॾीसीं, बैडमिंटन बि खेॾीसीं, टेबल टेनिस बि खेॾीसीं ऐं ॾाढी सुठी खेॾीसीं, सुठी लेवल ते खेॾीसीं। बिल्कुलु। राव साहब बि क्रिकेट जो सुठो रांदीगर रहियो, तमामु सुठी रांदि खेॾंदो रहियो, पर हाणे इन जे लाइ हिकिड़ो टाइम हूंदो आहे। अच्छा। हिकिड़ो इन मख़सूस फ्रेम हूंदो आहे जंहिंमें माण्हू इहे शयूं कंदो आहे। अच्छा। पर हाणे ज़ाहिर आहे उहो वक़्तु न आहे रहियो, उहो टाइम बि न आहे रहियो। इहे शयूं आहिनि हाणे अॼुकल्ह इन्हनि खां थोरो परे आहियूं, पर उन्हनि जी फिटनेस जो असरु इहो आहे जो अॼु बि उहा चुस्ती, उहा फुर्ती ऐं उहो बिल्कुलु शइ आहे। इन में को शक कोन्हे, हींअर बि माशाल्लाह सुपर फिट आहे। पर ख़बर अथव हिन जा ॿार जेके आहिनि, ख़ासि तौर ते वॾो पुट जेके अथसि उहे हिन सां ॾाढी था कनि। हिकिड़ो भेरो असां मैच रखीसीं। अच्छा। हा, जेको इंतज़ारु पिया, अच्छा ज़िद बि कयईं, हुनखे कैप्टन खे चयईं बाबा मां ईंदुसि त मां कंदुसि ओपन। हुन चयोसि बाबा तूं अची जाए, तूं ओपन कजांइ। हाणे त टास्क खटी असां बैटिंग जे लाइ वेठा आहियूं, साईं अचे ई कोन। असां साईं खे फ़ोन कयूं, यार अचां थो। लॻे पियो त कुझु का शइ ॼण का ॻाल्हि शइ घर में ॻोल्हे थो पियो। अच्छा। नेठि मैसेज आयो त यार आई एम सॉरी, ऐं तव्हां पंहिंजी बैटिंग शुरू करे ॾियो, मां नथो अची सघां। हाणे मजबूरी तेॾी महिल असां बि वरी इग्नोर कयोसीं मैसेज खे। शाम जो वञूं मां हिन ॾे घर में, त बाबा छो न आहे यार, असां इंतज़ारु पिया कयूं, तुंहिंजो बैटिंग में ओपनिंग में नालो हुयो। चई यार मूंखे कहिड़ी ख़बर जेको आहे मूं वारे पुट जो बि मैच हो, उहो जेको आहे मुंहिंजा जूता ऐं मूं वारी पेंट पाए निकिरी हलियो, मां छा पाए अचां। हा माशाल्लाह बराबरि आहिनि। हा उहो माना साॻियो ई जूतो पुट बि पाए, साॻी पेंट पुट बि पाए, पीउ बि पाए, पोइ छा करे वीचारो। पोइ हिन चयो भला हाणे मां क्रिकेट ई छॾी छॾी। अच्छा हींअर बि एक्सरसाइज़ ते तव्हांजी घणी तवजो हूंदी आहे, मां सम्झंदो आहियां त छो त मां तव्हां सां गॾु रहियो आहियां। तव्हां हर शइ में एहतियात कंदा आहियो, पाणीअ में मानीअ में लिमिटेड खाईंदा आहियो पर सुठो खाईंदा आहियो, मां जेको ॾिठो आहे। कोशिशि कंदो आहियां। हा खाईंदा घटि आहियो पर सुठो खाईंदा आहियो। त सर तव्हां पंहिंजी एक्सरसाइज़ खे छो छॾियो आहे? मतिलबु मां त चवंदो माशाल्लाह अञा फिट अगरि तव्हां एक्सरसाइज़ जारी रखो त। लाइट एक्सरसाइज़ त कंदा आहियूं, मतिलबु वॉक थियो, वॉक कंदा रहंदा आहियूं जी। हल्को फुल्को टेबल टेनिस रांदि थी, उहा कंदा रहंदा आहियूं। टेबल टेनिस हिन सां ॾाढी खेॾीसीं ऐं हाणे त ख़ैर टेबल कोन्हे जो असां खेॾूं, न त टेबल टेनिस उहा रांदि आहे जंहिंमें तव्हांजी फिटनेस बि बिल्कुलु घणी खपे थी, तव्हांखे खपे थी ऐं तव्हांखे मज़ो बि अचे थो। बिल्कुलु। अच्छा चलो तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदमि त माशाल्लाह एतिरो तव्हां कमु कयो आहे, इलाही तव्हां हिन फील्ड खे टाइम ॾिनो आहे, कोई अहिड़ो प्रोजेक्ट, कोई अहिड़ो कमु जंहिं में तव्हां कमु कयो हुजे ऐं कोई अहिड़ो वाक़ियो, कोई अहिड़ो सीन जेको तव्हांखे अॼु ॾींहुं ताईं यादि हुजे त इहो वॾो वाक़ियो थियो हुयो मूंसां हिन प्रोजेक्ट में या हिन जॻह ते? नीलम हूअं त वाक़िया इलाही सादरा आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां पंहिंजे आर्टिस्टनि सां गॾु भले मूंखां उमिरि में नंढा हुजनि वॾा हुजनि केर बि, मां उन्हनि सां फ़र्क़ु महसूसु न कंदो आहियां। उन्हनि सां मुंहिंजी खिल मश्करी इहा पई हलंदी आहे, हू मूंसां कंदा आहिनि, मां हुननि सां कंदो आहियां। पोइ हिकिड़ो ड्रामो हुयो असांजो, उनजी रिकॉर्डिंग पे कईसीं हैदराबाद में, हुयो बि थोरो ईअं फ़नी टाइप जो हुजे। सो उन में कुतो हुयो
ऐं मरहूम अलाह से जन नसीब करे मलक अनोखे साहब खे सो उहो उन में हिकिड़े करैक्टर में हुजे बाक़ी ॿिया सभु इहे मूं वारा शरारती जेके आर्टिस्ट फरहान बलोच हुयो अली रज़ा खटपर हुयो ऐं असलान दस्तगीर हुयो सो उन में ही हुननि जो मामू हूंदो आहे ऐं उनजी एंट्री थींदी आहे गेट खां गेट ते असां मास्टर में ऑलरेडी इस्टेब्लिश करे चुका हुआसीं त हुते कुतो ॿधल आहे सो मलक अनोखो साहब अलाह से उन्हनि खे जन नसीब करे उहो कुते खां ॾाढो कुतो बि माशाल्लाह ठीकु ठाक वॾो कुतो हुयो ऐं हुनखे एंट्री में इहो हुजे त हुनखे उहो गवैयो आहे हुनखे बाजो पंहिंजो साण हर वक़्तु हा सो हुन ॿाहिरि उहो थोरो हीअं रांदूं बि कई बाजे खे ऐं अंदरि अचण महिल हीअं ॻाइण में शुरू कयईं कुते हीअं जंप ॾिनो कुतो ॿधल हुयो पर हुन एतिरो हीअं मथे जंप माना पेरनि ते मथे थियो जो मलक अनोखे साहब खां मथे थी पोइ मलक अनोखो साहब बाजे समेत हेठि सो मूंखे उहो यादि ईंदो आहे अच्छा बाक़ी जेके ॿिया सेट ते हुया आर्टिस्ट जेके मास्टर में बाद में इन थियणा हुया उहो असां अधु में कट कयोसीं हुते जो इन करे ई न पिया सघूं जंहिंमें मलक अनोखो साहब परफॉर्म कंदे उथी बि पए त हेॾो वारा जेके ॿी जेका मुंहिंजी संगत उहे सभु हेठि लेटिया पिया खिलनि पिया अच्छा इहो सेम क्वेश्चन तव्हां सां कोई अहिड़ो यादगार मूवमेंट एक्चुअली जॾहिं असां PTV ते कमु कंदा हुआसीं त PTV ते मरहूम मंज़ूर मक्सी साहब हिकिड़ो सीरियल कयो मोर उॾणा मोर ही असां थर शानदार ही असां थर जॾहिं वियासीं त जेनी सां की हुते रहा आहियूं हिकिड़े रेस्ट हाउस में त राति थी त जेके मेज़बान हुया अच्छा हिकिड़ो मिनट जानी थर ते ॻाल्हि यादि आई न मां उन्हनि खे बाद ॿुधायां जेके फेसबुक ते लिखंदा न त थर में हीअ हालत आहे थर में हीअ हालत अॼु खां 40 साल अॻु में बि थर में जेको आहे रेस्ट हाउस हूंदा हुया बिल्कुलु हुया असांखे रेस्ट हाउस में बिल्कुलु ये फेसबुक वारनि खे जवाबु हिकिड़ो हमरा बसरनि जी बोरी खणी आयो ऐं उहो उन छा कयो जो हुते असांखे खटू पियो मतिलबु तक़रीबन कोई 20-25 खटू पियो जेके मुख़्तलिफ़ आर्टिस्ट अच्छा सर तव्हांजी ॻाल्हि खे असां हितां कंटिन्यू कयूं था प्रोग्राम में टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटो था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइव स्टाइल वाचिंग सिंह टीवी ही त मुबारक है वेलकम बैक भलीकार ईद मुबारक ऐं मां इहो चवंदुसि त तमामु ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि ऐं तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया एंजॉय पिया कयो ऐं तमामु सच पिया ॻाल्हाइनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं पिया कनि छो त पाण में तमामु गहरा दोस्त आहिनि बिल्कुलु हा तमामु सुठी हिननि जी फ्रेंडशिप आहे अच्छा असलम भुट्टो साहब खां हिकिड़ो मुंहिंजो क्वेश्चन जेको हुयो त तव्हांजो कोई अहिड़ो ख़ासि एक्सपीरियंस जेको तव्हांखे हीअं ताईं यादि हुजे उहो ब्रेक में असांजो अधु में हा मां तव्हांखे ॿुधायो पियो त असां PTV जी हिकिड़ी सीरियल कईसीं मोर उॾणा मोर मरहूम मंज़ूर मक्सी साहब हुनजो प्रोड्यूसर हुयो सो असां आउटडोर ते थरपारकर वियासीं असांखे हिकिड़े रेस्ट हाउस में हुते रहा आहियूं राति थी त असां जिते असांजे सुम्हण जो बंदोबस्तु हो मुख़्तलिफ़ खटूं हुयूं गर्मियुनि जो सीज़न हो त उते विरांडे में पखा बि रखी आहे ऐं खटूं उते रखी आहे उन हंधि बंद जेको आहे हुननि विछाए छॾिया थोरी देरि में हिकिड़ो हमरा आयो बोरी हिकिड़ी बसरनि जी खणी ऐं उहो ॿ बसर जेके आहिनि से हर विहाणे जे हेठां रखंदो वञे मां ऐं अहमद मेमण जेको आहे परेशानी में वेठा इनखे ॾिसूं त हे बसर जेके हे असांजे विहाणे हेठां रखी छो थो वञे अच्छा त मूं चयो यार हे बसर जो रखी थो त हे असांखे त निंड ई न ईंदी बसरनि जी हुन में धप में त मां मंज़ूर मक्सी ॾेई वियुमि साईं जेके माना था कयो त हे बसर छो थो रखे की बाबा तव्हांखे ख़बर न आहे तव्हां चुप करे वेही रहो हे बसर तव्हांजे फ़ाइदे जे लाइ आहिनि बिल्कुलु मूं चयोसीं असांजे कहिड़े फ़ाइदे जे लाइ आहिनि की बाबा हे राति जो हिते थरपाकर में कॾहिं कॾहिं पीअण बला ईंदी आहे हिकिड़ी उहा ईअं नांग वांगुरु हूंदी आहे उहा खट ते चढ़ी वेंदी आहे उहा खट ते चढ़ी वेंदी आहे ऐं जेको सुतल माण्हू हूंदो आहे उनजे मुंहं मां जेको आहे पंहिंजो ज़हर हारींदी आहे त इहो जो हुन ॿुधायो त असां मां ऐं अहमद जो निंड ई फिटी वई असां हीअं जंगू मथे करे ईअं वेठा आहियूं पर असां हेठि लहूं कोन पर असांखे हाणे इहो ख़्यालु हुयो त बसर आहिनि छो त हुन ॿुधायो त बसरनि जी बू ते न ईंदी हाणे असांखे जीअं वॉशरूम वञिणो आहे असां वॉशरूम न पिया वञूं
मतिलबु वॾी हालत इन जो अॻियो सो न ॿुधाईंदो मां थो ॿुधायां हाँ, जी। मंज़ूर बख्शी साहब हिननि खे चयो बाबा हे तव्हांजे फ़ाइदे जे लाइ आहिनि बसर डबल फ़ाइदो हिकिड़ो फ़ाइदो हींअर राति जो आहे ॿियो सुबुह जो जीअं सुबुह थियो त अची मंज़ूर बख्शी ऐलान कयो चए बाबा जेके ॿ बसर ॾिना आहिनि तव्हांखे मां उहे कटे ॾियो तव्हांखे आमलेट ठाहे करे ॾियो सो राति जो उहे बसर जेके भला पिया भॼाइनि ॾींहं जो जेको आहे हुननि जो आमलेट ठाहे करे हिननि खाधा हूअं बि असलम भाई जेके आहिनि तमामु घणो एहतियात कंदा आहिनि हर शइ खां त ख़ुशबू धप पर जॾहिं हिननि खे ख़बर पियो त भाई इहो नांग जो चकर आहे बसर पोइ बसर में हथु कोन कढियो हूंदो तव्हां बिलीव कयो उन ई ड्रामे में मूंखे नांग खां ॾाढो ख़ौफ़ लॻंदो आहे हाय हाय चाहे हिन साम्हूं मतिलबु वेठो हुजे न भली इहो जोगी जे पटाड़ी में ई छो न हुजे पर मूंखे एॾी किरायत ईंदी आहे जंहिंजी का अदा न आहे ऐं मां कोशिशि कंदो आहियां मां उनखे न ॾिसां अहिड़े क़िस्म जो नांग उन ड्रामे में मंज़ूर मंगसी मुंहिंजे हीअं मुंहं ताईं आंदो ईअं त मुंहिंजी छा कैफ़ियत हूंदी बिलीव की उन उहो सीन अहिड़ो हुयो ऐं ओरिजिनल नांग हो हा ओरिजिनल बिल्कुलु सीन अहिड़ो हुयो त हिनखे पीअण भला जेका आहे सा उहा खाए थी हा त मूंखे जॾहिं ॿुधायूं त उहो जोगी आयो आहे ऐं सीन ईंदी आहे मां चयो मां न कराईंदुमि मंज़ूर मंगसी मरम चयो तूं कीअं न कराईंदी ईअं मां तोखे बैन कराए छॾींदुमि मां तोखे हीअं करा बाबा अड़े बाबा मूंखे नांग खां ख़ौफ़ थींदो आहे ऐं हे मुंहिंजे सीने ते चढ़ंदो मुंहिंजे मुंहं ते कीअं ईंदो माण्हू हार्ट फेल थी वञे ऐं बिलीव कयो जॾहिं हू हीअं आयो त मां ज़रे घटि बेहोश हुयुसि ऐं मां कहिड़ी कैफ़ियत में उहो करायो मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां ऐं नांग ख़बर अथव हुन खां पोइ नांग वरी स्टेटमेंट ॾिनो अच्छा चई मां पाण परेशान हुउमि मां छा कयां अच्छा असलम भाई माशाल्लाह तमामु सुठो कमु करे रहिया आहियो तव्हां ऐं तमामु सुठा प्रोजेक्ट हली रहिया आहिनि फिल्म टीवी ते ऐं मां सम्झां थो त तव्हां ईद प्ले बि कयो हींअर जी हा मां सिंध टीवी जे लाइ ईद जो हिकिड़ो ड्रामो ठाहियो आहे बकर एडवांस हलियो मुंहिंजे ख़्याल कल्ह हलियो अलाए परीहं हलियो हा ईद जे पहिरें ॾींहुं ते हलियो जी 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 तमामु सुठो हो ऐं हुन में रूमी खेड़ो जो तमामु सुठो करेक्टर फर्स्ट टाइम मूं रूमी खेड़े खे चेंज करेक्टर में ॾिठो आहे ऐं तव्हांजी डायरेक्शन हुजे त चेंज त ऑटोमेटिक माण्हू थी वेंदो आहे न असल में ड्रामे जो मौज़ू अहिड़ो हुयो ऐं प्लस आर्टिस्ट ॾाढा सुठा हुया जंहिं करे बाबर जागीरानी साहिब जो लिखियलु बाबर जागीरानी अच्छा इहो अखि वारो जेको तव्हां हुनखे ॾिनो इहो अखाणी हुनखे लिखियलु या तव्हां पंहिंजो पंच कयो एक्चुअली हीअ अखि आहे न हाणे मां अखि हणां थो नीलम इहो न सम्झे त मूंखे थो वणे हे आहे न हे हा सर मूंखे बि हाणो न मां हुनखे बि वणो या हुनखे पैदाइशी आदत हूंदी आहे अच्छा सही आहे ओके उहो स्क्रिप्ट में लिखियलु उहो स्क्रिप्ट में लिखियलु त हिनखे अखि हणणी आहे हा उहो अखि पे हणंदो आहे माण्हू सम्झंदा अखि थो वणे त हुनखे पादर हणंदा अच्छा माशाल्लाह अच्छा एतिरियूं बेशुमार सीरियलूं कयूं आहिनि तव्हां ऐं मां इहो चवंदुसि त कहिड़ी उहा सीरियल जंहिंमें तव्हां मुतमइन हुजो त यार हीउ मुंहिंजो ड्रामो जेको आहे हल एक्चुअली ॾिसो न आर्टिस्ट पंहिंजे कंहिं बि कम मां मुतमिन न हूंदो आहे जी जी त मां जेको बि कमु कंदो आहियां मां मुतमिन न हूंदो आहियां भली खणी केॾो सुठो छो न शानदार ठहियलु हुजे जी एज़ डायरेक्टर मां जेतिरा बि ड्रामा ठाहिया आहिनि मूंखे फील थींदो आहे त ॾाढो ड्रामो सुठो आहे पर हलण खां पोइ फील थींदो आहे त यार हिन में हीअ जेकॾहिं हीअं कजे हा त अञा वधीक सुठो थिए हा बिल्कुलु त गुंजाइश रहंदी आहे सुठे थियण जी अच्छा डायरेक्टर जॾहिं शूट पे कंदो आहे त ओॾी महिल त उहो शूट करे वेंदो आहे मां सम्झां थो थोरा घणा ड्रामा मूव कया आहिनि मां हल्को फुल्को डायरेक्टर आहियां तव्हांजो शागिर्द आहियां पर जॾहिं माण्हू राति जो सुम्हंदो आहे त ओॾी महिल हुनखे शॉट यादि ईंदा आहिनि यार हीउ मूंखां मिस थी वियो हीउ मूंखां मिस थी वियो हीउ मूंखां मिस थी वियो ईअं आहे सर एक्चुअली ईअं थींदो आहे ओॾी वजह इहा आहे त करण जी ऐं सोचण जी सलाहियत अलाह साईं हर माण्हू खे तमामु घणी ॾिनी आहे जी त सोचणु सम्झणु जेको आहे सो एतिरो घणो वसी नमूने जो इंसान खे हासिलु थिए थो जो हुनखे इहो अहसासु थिए थो त यार मूं किथे हीअ शइ घटि कई अच्छा इनखे मां हीअं कयां हा हा त इहो थी थो यानी उहो तव्हां चवणी त ॿुधी हूंदी आहे अमूमन त माण्हू हर लम्हे हर रोज़ सिखे थो पियो बिल्कुलु सर पर असांखे हिकिड़े ॾींहं जी ईएन जी मिलंदी आहे ऐं उन में असांखे ड्रामो कंप्लीट करिणो आहे न न बिल्कुलु जेको पाण ईएन जी जो इंचार्ज हुजे उहो राति जो सुतो पियो हुजे सुबुह जो उते वरी शाट वञी वठंदो सर मां उहो ई थो चवां ईअं आहे कोन्हे त मां मालिक बि आहियां तव्हां जॾहिं हूअं बि भले केर बि हुजे तव्हां जंहिं लम्हे तव्हां ड्रामो रिकॉर्ड कयो न उन महिल ताईं तव्हांजो जेको एक्सपीरियंस हुयो तव्हां उहो यूज़ कयो हाय 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 उहो एक्सपीरियंस तव्हां जंहिं महिल राति जो सुम्हणु वेंदो न त इहो बि तव्हांजे में इज़ाफ़ो थियो न मां उहो ई जाम जॾहिं हा त माण्हू मुतमिन न थियो ऐं हूअं बि हमेशह ज़फ़र जेको बि असां कमु जेके बि दोस्त यार एज़ अ डायरेक्टर एज़ अ एक्टर असां जेको कमु कयूं था पिया
उहो असां जेके कैमरे जे हुन पासे खां असांखे वेही करे माण्हू ॾिसनि था असां उन्हनि जे लाइ था कयूं बिल्कुलु जेकॾहिं उन्हनि खे पसंदि आयो उन्हनि मोट ॾिनी त असांजी कामयाबी आहे बाक़ी न त करण वारो उहो चाहे एक्टर हुजे डायरेक्टर हुजे चाहे उहो राइटर ई छो न हुजे जेको बि इवन कैमरामैन असांजो जेको बि स्टाफ आहे इवन एडिटिंग वारा जेके आहिनि उहे पंहिंजे कम मां मुतमइन कोन थींदा पर सर अॼुकल्ह त हर माण्हू जे हथ में मोबाइल आहे ऐं पसंदि या नापसंदि हुननि जे हथ में आहे हा उन्हनि जे हथ में इहो तव्हां ॾिसो न पहिरियां ड्रामो हलंदो जीअं पाण ॾिसंदासीं हिकु दफ़ा हलियो हाणे अलाए कॾहिं हलंदो बिल्कुलु इंतज़ारु कंदासीं हाणे त असांजो टोटल रिकॉर्ड जेको यूट्यूब ते मौजूदु आहे यूट्यूब ते मौजूदु आहे ऐं हुन में कमर्शियल बि घटिजी था वञनि पिया माण्हू हिकु ई महिल पूरी किस्त ॾिसी थो वञे मां उहे बि चवां त हाणे माना तमामु घणो आसान थी वियो न ॾिसण हिनखे सही ॻाल्हि माना हिते असां ड्रामो कयो हुन खां पोइ फौरन यूट्यूब ते अची वियो बिल्कुलु सही त ॻोठनि में कुंड कुर्च में जिते किथे माण्हू पंहिंजो ड्रामो ॾिसनि मोबाइल हाणे हर जॻह ते आहे ऐं हाणे उहे टाइम जा पाबंद कोन्हनि के न त उहा 8 बजे ड्रामो हलंदो हाणे मोबाइल हुननि जे हथ में आहे उहो भले राति जो 2 बजे 8 कयूं वेठा हुजनि ऐं उन ते व्यूज़ जी ख़बर थी पए त हीउ ड्रामो केतिरो ॾिठो वियो आहे ॾिठो वियो आहे माण्हू फौरन जीअं स्टेज ड्रामे में फौरन तव्हांजा व्यूअर तव्हांखे रिस्पॉन्स कंदा आहिनि ईअं ई तव्हांजो यूट्यूब ते फेसबुक ते कमेंट्स अची था वञनि पिया सुठा आहिनि त किना आहिनि उन खां ख़बर थी पए त हर माण्हू हिकु जहिड़ो न आहे बिल्कुलु सभिनी जा पंहिंजा कमेंट्स पंहिंजा कमेंट्स आहिनि साॻी शइ खे माण्हू हिकिड़ो माण्हू ना पसंदि थो करे हिकिड़ो माण्हू तमामु बेहद पसंदि थो करे सोच आहे सभिनी पंहिंजी बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा सोच सां गॾो असांजो मरहूम तमामु सीनियर डायरेक्टर ऐं उस्तादनि में हुयो मोहम्मद बख्श समेयो साहिबु उहो चवंदो हुयो ड्रामो लिखणु फन आहे बिल्कुलु ड्रामो करणु एज़ अ डायरेक्टर या एक्टर फन आहे पर ड्रामो ॾिसणु बि फन आहे तमामु वॾो फन हर माण्हूअ खे ड्रामो पसंदि न ईंदो या उहो ॾिसण जो ॾांव न हूंदो जेको कंहिं माण्हूअ वटि जंहिंखे ॾिसण जो ॾांव आहे उहो हुनखे जेतिरो इंजॉय कंदो ॿियो कोन कंदो ठीकु आहे माशाल्लाह तव्हां ॿई तमामु सुठा असांजा अॼु गेस्ट आहियो तव्हां ॿिन्हिनि जी कचहरी असां सां गॾु बि ऐं तव्हां हिकु ॿियनि जे बारे में जेको ॿुधायो पिया तमामु बहितरीनु आहे अच्छा हाणे तव्हां ॿई पाण में फ्रेंड्स आहियो तव्हांजो हिकिड़ो ॿियो बि फ्रेंड आहे सलीम जान सर जेके असांजे प्रोग्राम जा डायरेक्टर आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि सां बि तव्हां इलाही कमु कयो आहे त उन्हनि जे बारे में तव्हांजा छा राय हूंदा मुंहिंजो त राय हुन में इहा आहे जेकॾहिं सलीम जान जी कुर्सी हिते हिन जॻह ते विच ते हुजे हा त पोइ तव्हांखे वरी उहो कंहिं ज़माने में PTV ते ईंदियूं बेंजामिन सिस्टर असांजे लाइ बि पोइ तव्हांखे जेको आहे सो त्रिमूर्ति या अहिड़े क़िस्म जो मां कोशिशि कई पंहिंजे डायरेक्टर साहिब खे मां चयो त सर तव्हां भई असांजा गेस्ट थियो पर डायरेक्टर साहिब तव्हांखे ख़बर आहे त हू पंहिंजे कम में एॾो इश्क कंदा आहिनि पंहिंजे कम सां हुन चयो त जॾहिं मुंहिंजा गेस्ट मौजूदु आहिनि त मां डायरेक्टर ई सही आहियां न ठीकु आहे मोर उॾाणा मोर में जी जी सलीम जान जेको रोल कयो जी जी उहो संदसि ज़िंदगी जो नाक़ाबिले फरामोश रोल हो उन में ही ॻोठाणो आहे ऐं सफ़ा ॾुढ ग़रीब ॾेखारे अथऊं यानी उहो जंहिंखे यानी हिकिड़ो वेलो खाईंदा हुआ त ॿ वेला ईअं टारींदा हुआ ऐं उन क़िस्म जो हिन उहो जेको रोल कयो उहो कमाल हुयो हमेशह किट में हूंदा आहिनि ही हू वार ठाहींदा हुआ कंगे तां तव्हां बिलीव कयो त अहिड़े क़िस्म जो सोफिस्टिकेटेड माण्हू ऐं उन क़िस्म जो ग़रीबाणो रोल इहो इहा हुनजी हिकिड़ी क्रेडिट हुयो कमाल इहो आहे सलीम जान जो ख़ुशि मिज़ाज माण्हू आहे जी जी हर भेरे जेको बि ड्रामो कंदो न चवंदो आहे यार हे मुंहिंजे ज़िंदगीअ जो माइल बिलोइंग आहे असां तव्हां बिलीव कयो असां नंढा आहियूं जो हुनखे ॾिसंदा था हाणे वीचारा हिते हुजनि हा त तव्हांखे ज़रूरु जवाबु ॾींदा हिन जो लास्ट मूवी हुननि सां गॾु हिकिड़ो प्रोजेक्ट कयो मतिलबु फनी इलाही आहिनि जॾहिं उहो कमु कंदा आहिनि त एतिरो फन ऐं मां जॾहिं तव्हां सां बि मूं कमु कयो आहे त जॾहिं मां सीन में हूंदी आहियां त सीरियस हूंदी आहियां उन खां पोइ मूंखे न आहे ख़बर पर जॾहिं मां सीन में उन्हनि सां गॾु मुंहिंजा सीन्स हुया जॾहिं उहो सीन कनि पिया त सीरियसली मां सीरियस थी ई न पई सघां मूंखे एॾी खिल पई अचे मतिलबु ॾाढो ज़बरदस्त ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां उन्हनि असां सां प्रोजेक्ट कयो ॾाढो मज़ो आहे मुंहिंजो उन्हनि सां फर्स्ट एक्सपीरियंस हुयो एज़ अ आर्टिस्ट अच्छा माशाल्लाह तव्हां काफ़ी शो ॾिठा आहिनि ऐं असांजो बि हिकु शो आहे त लाइफ स्टाइल सीज़न 2 तव्हां हू ॾिसंदा आहियो लाइफ स्टाइल सीज़न 1 असां ॾिठोसीं जो जंहिंमें तव्हां डायरेक्टर हुयो मां डायरेक्टर ऐं उन में असां ॿिन्ही हिकु दफ़ो एंट्री बि कई हुईसीं मां तव्हां गेस्ट करायो उन भेरे बि जेको आहे सो ॿ हिकिड़ी ख़ूबसूरत जेको आहे सो काकड़ियूं हुयूं ऐं अॼु बि हिकिड़ी काकड़ी ख़ूबसूरत वेठी आहे माशाल्लाह काकड़े जो बि साईं कमाल आहे तव्हांखे त असां नंढियूं थी ॾिसंदा अच्छा नंढे हूंदे जी ईद ऐं हीअ ईद
इन में छा फ़र्क़ु आहे? पहिरें तव्हां ॿुधायो, पोइ सर तव्हां ॿुधाइजो। वॾो फ़र्क़ु आहे। कीअं सर वॾो फ़र्क़ु? तव्हां वॾा थी आहियो। न ॾिसो, नंढी ईद जेका आहे न, एक्चुअली मुंहिंजी नज़र में, जी। मूंखे ख़बर न त रो साहिब जो छा नज़रियो आहे, जी। मुंहिंजी नज़र में ईद ॿारनि जी हूंदी आहे, वॾनि जी न हूंदी आहे। छो त ॿार नवां नवां कपिड़ा पाईंदा आहिनि, ईदी वठंदा आहिनि वालदेन खां, पंहिंजे ॿियनि वॾनि खां। ऐं वॾनि जी ईद यानी हिकिड़ी रस्म पूरी करण जे बराबरि हूंदी रुॻो आहे। बस इहा हालत हूंदी आहे, खीसे में पैसा ॾियणा। हा, त इहो थोरो फ़र्क़ु आहे। हाणे रो साहिब जो नज़रियो पंहिंजो। न, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ऐं मां इनखे बसि एतिरो ई चवंदुमि त ईद नालो आहे बेफ़िक्रीअ जो। वाह। तॾहिं तव्हांखे मज़ो ईंदो जेकॾहिं तव्हां बेफ़िक्र आहियो। No tension, हा। हा, उहो कहिड़ी बि उमिरि हुजे। बिल्कुलु। नंढा आहियो, बेफ़िक्र आहियो त बि तव्हां ईद खे इंजॉय कंदो। बिल्कुलु। वॾा आहियो, बेफ़िक्र आहियो त बि तव्हां ईद खे इंजॉय कंदो। अच्छा, कुर्बानी जा अक्सर जेके जानवर ईंदा आहिनि त ॿार उनजे पुठियां भॼंदा आहिनि, गांइ आहे गांइ आहे, बकर बकर। तव्हां कॾहिं नंढे हूंदे इहा शरारत कई? यानी नंढे हूंदे मुंहिंजो जेको आहे सो काफ़ी अरसो ॻोठ में बि गुज़रियो आहे ऐं उन ज़माने में असां हैदराबाद में रहंदा हुआसीं। मुंहिंजो ॼम ऐं मुंहिंजी तालीम हैदराबाद जी आहे। जी जी। पर असां ॻोठ वेंदा हुआसीं ईदुनि ते। जी जी। पोइ असांजे लाइ वॾी इहा फैंटेसी हूंदी हुई। हे उठे पुठियां भॼंदो। हे हा, अक्सर हा, उठे। हे सही थो चए, हे सही थो चए त मां उठे पुठियां भॼंदुमि। हे उठ ते हे चढ़ियल हूंदो न। हे अक्सर उठे पुठियां भॼंदो। हा, ऐं उठ न को पुछंदो, भाउ तूं मुंहिंजे मथां छो चढ़ियो आई? अच्छा, कॾहिं इहो थियो त कसाई न मिलियो हुजे ऐं तव्हां पाण कुर्बानी कई हुजे? जॾहिं मूं ॻोठ में कई आहे। तव्हां इहो कैरेक्टर बि कयो या हूअं न मतिलबु? न, कैरेक्टर त मूं अञा ताईं अहिड़ो न कयो आहे मां कसाई वारो। इंशाल्लाह अॻे साल ड्रामो कंदो तव्हांखे ज़रूरु कसाई जो कैरेक्टर ॾींदुसि। न, पोइ हुन में तव्हांजो कोई कमाल कोन हूंदो, मां कैरेक्टर में फिट हूंदुसि। त कॾहिं जानवर खे पाण ज़िबा कयो तव्हां? हा चनी, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह, जानवर वॾो बि नंढो बि। ऐं अच्छा। बकर त मां माना ठाहे कंप्लीट करे हुनजो माना खल वल लाहे करे ठाहे बि वेंदो आहियां हुनजा माना ॿुडियूं ठाहे। पर वॾो जेको आहे सो हुनखे ठाहिण या हुनखे किराइण हुन माण्हू ॿिया खपंदा आहिनि। सर तव्हां सां कॾहिं इहो थियो? न, मां इन नेमत खां महरूम आहियां। अच्छा। मां पुछियोमांसि छो नथो जेको आहे इहो कमु करी? चवंदा आहिनि त जॾहिं कुर्बानी थींदी आहे त जेको कुर्बानी कंदो आहे त सभिनि खां पहिरीं सीर जेको आहे उहो ॾींदो आहे। हिकिड़ी दुआ खपे, अफ़ज़ल आहे, अफ़ज़ल आहे। हिकिड़ी दुआ हूंदी आहे। हा, त उन दुआ खे पढ़ण खां पोइ सीर ॾी वेंदी। तव्हां कॾहिं ॾिनी? असां बकरे ते हथु रखंदा आहियूं। हा, भॼी न वञे? न न, अच्छा उहा हिकिड़ी रस्म पूरी करण जे लाइ। अच्छा, मतिलबु कॾहिं छुरी बिस्मिल्लाह अल्लाह अकबर कोन कयो? तव्हां कयो कॾहिं? तव्हां सर? तव्हां तव्हां त पूरा जान। हा, हा। मां ॾाढो नाज़ुक दिलि जो मालिक आहियां। हा, पोइ बसि उन्हनि जो मां नथो ॿुधायां। मुंहिंजो ई तव्हांजो दिलि हिकु जहिड़ो आहे, बसि उमिरि में फ़र्क़ु आहे। तव्हां थोरा मूंखां वॾा आहियो, 30-40 साल। न, करेक्शन कंदा हलो, व्यूअर खे हर भेरो विचड़ायो न, करेक्शन कंदा हलो त तव्हां मूं में वधि में 4-5 साल जो फ़र्क़ु आहे। न, पर जे न मञींदी भाउ। जे तव्हां इन ॿुधायो बि त भला आख़िर छा थी पवंदो? फ़र्क़ु त साफ़ ज़ाहिर आहे न। हा, तव्हां माशाल्लाह वॾा आहियो। न न, 5 साल वॾा आहियो न। 5 साल वॾा न आहियो, 20-30 साल वॾा आहियो। न, ॻाल्हि रंग तूं बि करे थो, हा, रंग मां बि कयां थो, फ़र्क़ु कहिड़ो रहियो? हा, बिल्कुलु बिल्कुलु। मां रंगीन लाल शुक्र आहे जो इन जहिड़े में मां न आहियां, मां पासे ते आहियां। अच्छा, तव्हां केतिरे अर्से खां पोइ वार कटाईंदा आहियो? मतिलबु कीअं कटाईंदा आहियो? न न, हूअं त मां जल्दी पर हाणे तक़रीबन न्यू ईयर ते कटराया। अच्छा, तव्हां कलर यूज़ कोन कंदा आहियो? कलर काफ़ी अर्से खां छॾियो आहे, बाक़ी कैरेक्टर जी डिमांड ते कंदा आहियूं, कॾहिं कारो कॾहिं अछो कॾहिं। वो ख़ुशी सां कोन कंदा आहियो त यार मां स्मार्ट रहां? एक्चुअली हिन करे ज़रूरत कोन पई आहे। अच्छा माशाल्लाह, तव्हां जेको आहे उर्दू फिल्म्स बि कयूं आहिनि, त तव्हांखे कुझु डिफरेंस महसूसु थियो हितां जी फिल्म्स में या हुतां जी फिल्म्स में? कमु आहे जी। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त जेके तव्हांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि में थोरी चेंजिंग थी अचे पई। माण्हू उनखे दिमाग़ में रखे थो पियो। जेके तव्हांजा उर्दू व्यूअर्स आहिनि उन्हनि जे लाइ खे जेको आहे खोड़ सातिरियूं ॿियूं फिल्मूं बि पाड़े जे मुल्कनि जूं बि मिलनि थियूं, इन्हनि जूं बि तव्हांजे लाइ कॉम्पिटिशन वधी थो वञे। असांजा सिंधी अॿो जा वीचारा माण्हू तव्हां उन्हनि खे कमु ॾियो ऐं उहे एॾा क़ौम परस्त आहिनि जो पंहिंजे माफ़ु कजो पंहिंजे आर्टिस्ट खे हमेशह हू एप्रिशिएट कंदा आहिनि। तव्हां कयूं जाम साथियूं, तव्हांखे केॾी पज़ीराई मिली हूंदी,
इहो असांजे कमाल आहे हिननि व्यूअर्स जो जेके असां सां एज़ अ सिंधी मुहबत था कनि। हू चवनि था त यार हे चैनल पंहिंजो आहे, वाह। ही माण्हू असांजा पंहिंजा आहिनि, हीअ असांजी ॿोली आहे, बिल्कुलु। उन्हनि खे हर हाल में क़बूल था कनि। वाह 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 माशाल्लाह तमामु बहितरीन ॻाल्हि। ऐं वरी महिरबानी तव्हां ॿिन्हिनि जी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आयो ऐं असां सां गॾु ईद मल्हाई हाँ, तव्हां, ऐं ॾाढो टाइम जी मज़ो ख़बर आयो ई न असांखे। पई। ज़फ़र तव्हांजे चैनल जी, तव्हांजे डायरेक्टर जी, तव्हांजे प्रोग्राम मैनेजर जी, असां ॿिन्ही खे बाक़ी सची ॻाल्हि आहे, दिलि जे गहराइनि सां तव्हांखे ॿिन्ही खे, सभिनी खे, तव्हांजी हिन पूरी टीम खे असां थैंक यू था कयूं जो हिन मौक़े ते असांखे घुराए करे असांजे ॾिसंदड़नि सां तव्हां असांजी मुलाक़ात कराई ईद वारे ॾींहं ते। सो तव्हांजा ऐं असांजे ॾिसंदड़नि जा लख थोरा। मैसेज कहिड़ो ॾींदा? मैसेज छा आहे, उहे वॾा माण्हू ॾींदा आहिनि, असां ग़रीब आहियूं, असां सिर्फ़ु मोहबत मोहबत मोहबत। वाह। बिल्कुलु तव्हां मैसेज इहो आहे त ईद जा 2 ॾींहं जेके गुज़रिया उन में बि असां उसे पासे में जेको आहे सो निहारियोसीं त हा को अहिड़ो त न आहे जे ईद न कई हुजे, त उन जी ज़रूरत पूरी कई आहे। अॼु 3 ॾींहं तव्हां सां गॾु आहे त हितां फारिग थी वरी ॾिसंदासीं, वाह वाह। त कोशिशि कंदा कयो त पंहिंजी ख़ुशियुनि में ॿियनि खे बि शरीक कयो। हाँ बिल्कुलु जी जी नीलम। इहो ई त टाइम कीअं गुज़री वियो ख़बर ई न पई, पर प्रोग्राम जो टाइम गुज़री वियो। बहरहाल पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा तव्हां, ऐं ईद जो 3 ॾिहाड़ो तव्हांखे हिकु भेरो ॿीहर मुंहिंजी तरफ़ां, ज़फ़र तरफ़ां ऐं असांजी सॼी टीम तरफ़ां तव्हांखे खोड़ सारो मुबारक हुजे। इंशाल्लाह वरी नेक्स्ट प्रोग्राम में ज़रूरु मिलंदासीं हिकु नए मौज़ू सां, नए महिमाननि सां। तेसि ताईं मूंखे ऐं ज़फ़र खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सिंध सलामत, साथ सलामत, ईद मुबारक।